नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवां संझा सैयद ऐं आवां बिशारत सुमरो हलंदासीं हेडलाइंस तरफ़। वज़ीर-ए-आज़म इमरान खान PDM के यूनियन करार ॾेई छॾियो। PDM जे नाले ते यूनियन ठही जंहिंजो मक़सदु एनआरओ वठणु आहे। 30 साल हुकूमत करण वारा अॼु बि खरपती आहिनि ऐं हिसाब ॾियण लाइ तयारु न आहिनि। पाण खे कानून खां मथां सम्झनि था। भारत में कोरोना वायरस सबबि हालतूं ख़राबु आहिनि। भारत में ऑक्सीजन न हुजण करे माण्हू रोडनि ते मरनि पिया। साबित थियो आहे त मास्क ज़रिए कोरोना खे रोके सघिजे थो। अवाम मास्क जो इस्तेमालु करे। ईंदड़ 2 हफ़्ता तमामु अहम आहिनि। वज़ीर-ए-आज़म इमरान खान जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब। चवे थो असांजे इंसाफ़ जो निज़ाम ताक़तवर खे नथो पकिड़े सघे। जेलुनि में सिर्फ़ु ग़रीब तबिके जा माण्हू नज़र ईंदा आहिनि। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वज़ीर-ए-आज़म इमरान खान जे ख़िताब ते रद्द-ए-अमल। चवे थो इमरान खान ग़लतियूं करे थो, ग़लतियूं तस्लीम करे थो ऐं वरी वज़ीर-ए-आज़म ग़लतियूं ॿीहर वर्जाए बि थो। ही मुल्क आहे, क्लासरूम नाहे। मुल्क में महांगाई जो कारण इमरान खान जा ग़लति फ़ैसिला आहिनि। PTI जो IMF डील में ग़लती मञणु नाकाफ़ी आहे। वज़ीर-ए-आज़म इमरान खान क़ौम खां माफ़ी वठे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स जो इजलास। सूबाई वज़ीरनि, चीफ सेक्रेटरी ऐं IG पुलिस जी शिरकत। मुराद अली शाह चवे थो कराची शहर में कोरोना केसिस जी शरह वधीक रही आहे। कराची शहर में 14.23 सैकड़ो पहुची वई आहे। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 108 मरीज़नि जूं हयातियूं विड़काए पियो। फौतुनि जो अंग वधी 18,429 ताईं पहुतो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 4,198 नवां केस रिपोर्ट। 5,211 मरीज़नि जी हालत ॻणिती जोगी। सिंध में 8 खां 16 मई ताईं पब्लिक ट्रांसपोर्ट मुकमिल बंदि रहंदी। बैनर सूबाई इंटरसिटी ऐं टूरिस्ट ट्रांसपोर्ट ते पाबंदी हूंदी। ट्रांसपोर्ट वारो सूबाई वज़ीर अवैस शाह चवे थो शहर में हलंदड़ पब्लिक ट्रांसपोर्ट ते पाबंदी लागू न थींदी। हैदराबाद शहर ऐं भरपासे में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक हिकु ॼणे खां हयाती खसे वरिती। फौतुनि जो अंग वधी 339 ताईं पहुतो। DHO मूजिबि 24 कलाकनि दौरान 157 जा नवां केस रिपोर्ट। शिकारपुर ज़िले इंतज़ामिया SOPs ते अमल कराइण में नाकाम। ईद ख़रीदारी लाइ ईंदड़ ख़रीदार ऐं दुकानदार मास्क इस्तेमालु न कयो। मीना बाज़ार, चूड़ीगर, रेशम बाज़ार, डुक बाज़ार में औरतुनि जी भीड़। शहर में रश वधण करे कोरोना वायरस जे पखिड़िजण जो ख़दशो वधी वियो। मिठी में खुराक जी खोट ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि विघे वधीक 4 ॿार फोत। हलंदड़ साल फोती ॿारनि जो अंग 180 थी वियो। लाड़काणे में बाज़ीगर पुल भरिसां राइस कैनाल में वेंदे 2 नीगर ॿुॾी फौत पिया। ॿुॾी फौत थियल नीगरनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया। ॾखण वेझो रतेदरो रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि जी वधायो चांडियो ऐं इरफान चांडियो तौरु सुञाणप। इतलाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल किया। हलंदड़ तकरार तां ॿिन्ही धुरियुनि जा हेल ताईं 6 ॼणा क़तल थी चुका। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो चांडिया बिरादरी जे 2 धुरियुनि में हलंदड़ तकरार तां पेश आयो आहे। मीरपुर माथुलो वेझो क़ौमी शाहरा ते मज़दा ऐं ट्रॉलर विच में टक्कर। 2 ॼणा फौत, 2 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। ऐं मेहड़ वेझो ॻोठ कलराई खोसा में खोसा ऐं जमाली बिरादरी में झेड़ो। फायरिंग, गोलियूं लॻण सबबि नौजवान मीर हसन खोसो मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतक़िल।